नाज़रीन, हैदराबाद में सिंध आबादगार इत्तेहाद तरफ़ां टमाटा ऐं बसर ॿाहिरि मुल्कनि खां घुराइण ख़िलाफ़ कुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन हवाले सां पेश आहे मुदस्सिर अब्बास जी। नाज़रीन, सिंध जा आबादगार टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट ख़िलाफ़ मुसलसिल सरापा एहतिजाज आहिनि। अॼु उन सिलसिले में हैदराबाद में भी सिंध आबादगार इत्तेहाद तरफ़ां टमाटे ऐं बसर जी इम्पोर्ट ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई आहे। असीं इन हवाले सां एहतिजाजी रैली में शरीक आबादगार अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। वधीक छा चवणु आहे? इहो जेको टमाटो अचे पियो इंडिया में अचे पियो ईरान के जरिए पाकिस्तान पियो अचे, हिकिड़े दुश्मन मुल्क का इहो टमाटो असांखे पियो मिले। इन जे ख़िलाफ़ असां कयो आहे त इम्पोर्ट बंदि थियणु खपे। ॿियो जेके आफ़ज़दा इलाइक़ा सिंध गवर्नमेंट नोटिफिकेशन कढी हुई त आफ़ज़दा इलाइक़ा आहिनि उन्हनि में ढल वरती पई वञे। इहा वॾी ज़्यादती आहे। असां उन जे लाइ एहतिजाज कयूं पिया। ज़मींदारनि जी हीअ हालत आहे त ज़मींदार जेको टमाटो खणी वञे थो उहो घरां पैसा भरे अचे थो, उनखे बिल्कुलु नुक़सानु आहे इंतिहा खां वधीक। ऐं बसर जी हालत इहा आहे त बसर जेका माण्हुनि जा कढिया पिया आहिनि उन्हनि जो को वठण लाइ तयारु कोन्हे। ऐं इन करे ही जेका आहे आवाम जेका महांगी शइ खाए थी त हिननि जी का पॉलिसी कान्हे। जॾहिं आवाम ज़मींदार फसल पोखे थो उन टाइम ही जेका आहिनि उन जो रेट तमामु घटि करायो छॾनि, इम्पोर्ट कयो वठनि। ऐं उन जे करे ई जेका आहे वधि में वधि ज़मींदार खे नुक़सानु हिन साल जेको आहे जे असांजो एहतिजाज आहे त इम्पोर्ट बंदि कई वञे। टमाटो जीअं इम्पोर्ट थींदो त असांजो अॻे ई जेको आहे सो फसल बरसातनि जे करे ॿिया फसल डैमेज थिया आहिनि त हाणे जेको असांजो फसल बम्पर क्रॉप लहे पियो टमाटे जो त हिन वक़्तु जेको आहे सो एक्सपोर्ट करण इहा सिंध जे आबादगारनि सां वॾी ज़्यादती आहे। असां सख़्तु एहतिजाज कयूं था फेडरल गवर्नमेंट सां, सिंध गवर्नमेंट खां त फुल फोर जेको आहे सो टमाटे जी इम्पोर्ट जेका आहे सा बंदि कई वञे। एक्सपोर्ट जे करे ज़मींदार जेको आहे त 50 रुपया कोन थो बचाए छापर 12 किलो जी। इन करे असां हिन गवर्नमेंट खां वक़ाफ़ी गवर्नमेंट खां ऐं सिंध गवर्नमेंट खां इहो पुरज़ोर जेको मुतालबा था करियूं त एक्सपोर्ट जेका आहे सा खोली वञे ऐं जेका इम्पोर्ट आहे जेको ईरान में एतिरो टमाटो कोन्हे, इहो इंडिया जो टमाटो आहे जेको वाया दुबई ऐं ईरान मां अचे पियो। इन जो बंदि कयो वञे, असांजो मुआशी क़तल बंदि कयो वञे। गवर्नमेंट जेके पॉलिसियूं ठाहे थी उनखे इहा ख़बर कोन्हे त बदिन जो टमाटर कॾहिं लहंदो, पंजाब जो कॾहिं लहंदो। ऐं उन्हनि खे इहा ख़बर कोन्हे जेके उन्हनि खे वेठा आहिनि त असां ग़लति पॉलिसियुनि जो ई नतीजो आहे। अॼु असांजी जेका 200 रुपया थैली छापर आहे 10 किलो जी आहे। असां हुकूमत खां या मुतालबो था कयूं त जेका बि तव्हां पंहिंजी पॉलिसी ठाहियो था उनखे आबादगारनि खे विहारियो त उहा खे ब्रीफ कंदा त कहिड़े टाइम ते कहिड़ो फसल लहे थो त उनजो ख़र्चु छा आहे। हिननि खे इहा ख़बर कोन्हे त टमाटे फी एकड़ 70 खां 80 हज़ार ख़र्चु आहे जंहिंजो हींअर ख़र्च ई नथो निकिरे। आख़िर इहो साॻियो अॼु आबादगार कुसी वेंदो, सुभाणे वरी 200 रुपया किलो हिननि खे वठणो पवंदो। छो त इहो सिर्फ़ु ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो आहे। बंदि कई वञे छो त सिंध में हींअर टमाटो मैच्योर थी सिंध जो टमाटो लही वियो आहे, बसर लही वियो आहे। फौरी तौर ते असांजी डिमांड आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खां, वफ़ाक़ी गवर्नमेंट खां त हू एक्सपोर्ट खोले ऐं इम्पोर्ट बंदि करे। ऐं ॿियो साईं जेको अहम इशू आहे उहो इहो आहे त सकरनि में असां वटि हिकिड़ो वीट रिसर्च जो इदारो आहे जंहिं ते हिन वक़्तु सिंध सरकार जेको आहे सो उन ते भेण बेनज़ीर बस्ती पई अनाउंस कयो आहे त उन इदारे ते भेण बेनज़ीर बस्ती ठहंदी। असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं त ही जेको आहे सो इदारा आहिनि जेके एग्रीकल्चर ते कमु था कनि। सिंध में असां वटि वाहिद इहो इदारो आहे जेको कणक ते रिसर्च थींदी आहे। महिरबानी करे भेण बेनज़ीर बस्ती जे लाइ का ॿी ज़मीन जेका आहे सा सजेस्ट कई वञे।